3 ॾींहं अॻु चीन मां वापसि मोटंदड़ पीर जो ॻोठवासी नौजवान में कोरोना वायरस हुजण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नौजवान शाहज़ेब ॿुधायो त हू चीन मां जीअं ई निकितो त खेसि गले में सूर ऐं ज़ुकाम थियो, जंहिं बाद हुन क़तर मां दवा पिणु वरिती। हुन चयो त ॻोठ पहुचण बाद खेसि खंघि ऐं नक मां रत अचणु शुरू थी आहे, जेकी ख़तरनाक वायरस जूं अलामतूं आहिनि। क़तर में मां उन जी दवा वरिती, उन जी दवा वठण खां पोइ माना हेॾे घर जंहिं महिल मां पुॻमि त तंहिं महिल बि मूंखे ज़ुकाम हुयो, पर पोइ हिकु ॾींहुं 2 ॾींहं रखी ज़ुकाम मूंखे माना घटिजी वियो। ज़ुकाम घटिजी वञण खां पोइ माना मूंखे हल्की खंघि शुरू थी वई। मां चयोमि हल्की आहे, पोइ माना मूंखे थोरो डाउट पैदा थी वियो। अलामतूं थी मूंखे लॻनि, पहिरियों त गले में सूरु, ॿियों ज़ुकाम, टियों वरी खंघि ऐं नक मां रत बि आई। पुरां सिहत खाते जी टीम नौजवान जे घर पहुचण बाद खेसि इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिते संदसि मुख़्तलिफ़ टेस्टूं पिणु कयूं पियूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk